क़ौमी इत्तेहाद ब्यूरो जो जमायत इमरान खान ते करप्शन में बदनवानी में मुलविस हुजण जा इल्ज़ाम आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी नैब चेयरमैन जी हिदायत ते कई वई आहे। नेब तरफां जारी कयल बयान में चयो वियो आहे त इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट पहिरें मई ते जारी कया विया हुआ ऐं खेसि अलकादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब मूजिबि अॻूणे वज़ीर आज़म ऐं तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान जी गिरफ़्तारी नेब चेयरमैन जी हिदायत ते कई वई आहे। नेब चयो आहे त इमरान खान ते करप्शन ऐं बदनवानी में मुलविस हुजण जा इल्ज़ाम आहिनि। इमरान खान ते नेब ऑर्डिनेंस 1999 जे सेक्शन 9A तहत करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। नेब अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त गिरफ़्तारीअ जो हुकुम नेब जो हो ऐं उन ते अमल बि नेब कयो आहे। नेब तरफां जारी कयल बयान मूजिबि इमरान खान खे नेब ऑर्डिनेंस जे सेक्शन 34A, 18E ऐं 24A तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त रेंजर्स इमरान खान खे हिरासत में नाहे वरितो। इस्लामाबाद में कलम 144 अॻे ई लागू आहे। रेंजर्स घरू वज़ारत जे हुकुम ते क़ानून लागू करण लाइ मौजूदु हुई।